नाज़रीन, हैदराबाद में समाजी तंज़ीम पारां शागिर्दनि जे करियर काउंसलिंग लाइ तरबियती वर्कशॉप कोठायो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना। जी नसीर। अॼु मुल्क हैदराबाद में शागिर्दनि जी फलाह ऐं बहबूद लाइ कमु कंदड़ समाजी तंज़ीम निशात पारां शागिर्दनि खे तरबियत ॾियण जे हवाले सां हिकिड़ो तरबियती वर्कशॉप मुनक़द कयो वियो आहे, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुख़्तलिफ़ कॉलेजनि, स्कूलनि ऐं यूनिवर्सिटियुनि जा जेके शागिर्द आहिनि उहे शरीक थिया आहिनि। अचो त हिते मौजूदु उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा था चवणु चाहिनि। अॼोको असांजो ही सेमिनार जिक्शात एजुकेशन इम्प्रूवमेंट प्रोग्राम नेप जे तरफ़ां मुनक़िद कयो वियो आहे। हिन इदारे में असां अॼोके सेमिनार जा कई टॉपिक्स कवर कयासीं। हिन टॉपिक जेके इन जे इदारे जा हुआ, नेप जे प्लेटफॉर्म तां असां सेमिनार जो कंटिन्यू कयो। इन जा जेके टॉपिक्स हुआ उहे इंजीनियरिंग ते, मेडिकल जी फील्ड ते, लॉ जी फील्ड ते, कमीशन जेके CSS थी वियो, PCS थी वियो या CCE थी वई, कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्जामिनेशंस, इन ते अकाउंटिंग ते असां मुख़्तलिफ़ लेक्चर्स ॾियारिया। करियर काउंसलिंग जो प्रोग्राम कराए रहिया आहियूं। असां वटि हिते मुख़्तलिफ़ जेके फील्ड्स आहिनि उन्हनि ते जेको शागिर्दनि खे लेक्चर ॾिना आहिनि, जंहिंमें मेडिकल आहे, इंजीनियरिंग आहे, ICMA आहे ऐं उन खां सवाइ IT आहे। मुख़्तलिफ़ जेके फील्ड्स आहिनि उन्हनि में जेको सो हिते शागिर्दनि खे जेको सो ॼाण ॾिनी वई आहे ताकि हुननि खे पंहिंजो जेको करियर आहे उहो चॉइस करण में आसानी थिए। दीन सांगड़ हैदराबाद नवाब शाह दादू ऐं नुशर फिरोज़ उन खां अलावा जेको लाड़काणे जा दोस्त जेको सो कई करे आया आहिनि। बेहतरीन प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतबा फ़िक्र जे माण्हुनि हिन हिसो वरितो ऐं पंहिंजे फील्ड में पंहिंजे महार नॉलेज जे मुताबिक़ महार जो इज़हार कयो। हिते जिन माण्हुनि जिन शागिर्दनि उन शइ में हिसो वरितो उनमें बहितरीन क़िस्म जी ॻाल्हि ॿोल थी। एजुकेशन इम्प्रूवमेंट प्रोग्राम तरफ़ां मुनक़िद थियो आहे। गज़ाली एजुकेशन सिस्टम में तमामु बहितरीन थी गुज़रियो आहे ऐं इनमें ख़ुशी इन जी आहे त मूंखे मौक़ो मिलियो मेडिकल ऐं टेक्नोलॉजी जे बारे में कुझु पंहिंजी जेका आहे ॼाण ॾियणी। अॼु जो जेको सेमिनार जेको निशात तरफ़ां कयो वियो आहे, इनमें असां तमामु घणो कुझु सिखियो आहे। असां इनमें जेके शयूं असांखे जेके असांखे मालूम न हुयूं उहे असां सिखियूं त असां पंहिंजी लाइफ में पंहिंजी मंज़िल लाइ कीअं वञी सघूं था, असां पंहिंजो गोल कीअं अचीव करे सघूं था। अॼु बिल्कुलु तरबियती वर्कशॉप में शरीक उस्तादनि शागिर्दनि ते इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो आहे त हू पंहिंजी पसंदीदा फील्ड जी चॉइस करे उन में पढ़ाई कनि ऐं पंहिंजी तरबियत हासिलु कनि। कैमरामैन जासिर कोराई सां गॾु नसीर चन्ना, आवाज़ TV, हैदराबाद।